नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त सिजावल में खबर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी सिंध क़ाउंसिल जे अॻूणे मेंबर जहूनी क़ामरेड مرحوم क़ामरेड अली बख़्श लाशारी जी ॿीं वरसी ॻाढ़ो वेझो दरगाह पीर बावन शाह जिलानी ते मल्हाई वई। सिंध तरक़ी पसंद पार्टी जो मरकज़ी अॻवान शाहनवाज़ सियाल लाशारी बिरादरी जे चीफ सरदार मीर मुर्तज़ा लाशारी पीर बावन शाह जिलानी सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िला सैयद जलाल शाह डॉक्टर कादिर मक्सी जो फर्जंद सागर मक्सी समेत सियासी समाजी धुरिन साफ़िन लाशारी बिरादरी जे वॾे अंग में शिरकत कई। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻवान शाहनवाज़ सियाल ज़िला ठठे सदर सैयद जलाल शाह जी अॻवानी में ॻाढ़ो बाईपास खां दरगाह पीर बावन शाह जिलानी ताईं रैली कढी वई। मरहूम क़ामरेड अली बख़्श लाशारी जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त क़ामरेड अली बख़्श लाशारी पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध धरती लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। क़ामरेड अली बख़्श लाशारी हिकु किरदार जो नालो आहे जंहिं पंहिंजी धरती ख़ातिर तकलीफ़ूं सठियूं पर सिंध तरक़ी पसंद पार्टी जो साथ न छॾियो। संदसि नक्शे कदम ते संदसि औलादनि मिठो लाशारी, ईसा लाशारी, महबूब लाशारी, अमीर लाशारी पिण सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी सां गॾु आहिनि। यादि रहे त मुसलसल बरसात वसंदी रही जंहिं करे प्रोग्राम मुख़्तसिर कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।